तफ़सीली ख़बरुनि में सभ खां पहिरियां ख़बर शेयर कंदा हलूं। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर खे घण तरफ़ी परॾी पॉलिसी जो माहिर करार ॾेई छॾियो आहे। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल आसिम मुनीर जे मुतासिर कंदड़ शख़्सियत जो एतिराफ़ कयो ऐं खेसि तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में असराइतो स्ट्रेटेजिक अॻवान पिणु करार ॾिनो आहे। फाइनेंशियल टाइम्स मूजिबि बदिलजंदड़ आलमी सियासत मिडल पावर्स लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विचीं ताक़तुनि जे सभ खां कामयाब मल्टी अलाइंज़र मां हिकु आहे। ट्रंप जे गैर रस्मी अंदाज़ सां बहितरीन हम आहंगी जो एज़ाज़ पाकिस्तान जे फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल आसिम मुनीर खे मिलियो आहे। ख़बर असां शेयर कयूं। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर खे घण तरफ़ी परॾी पॉलिसी जो माहिर करार ॾेई छॾियो आहे। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल आसिम मुनीर जी मुतासिर कंदड़ शख़्सियत जो एतिराफ़ कयो आहे ऐं खेसि तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में असराइतो स्ट्रेटेजिक अॻवान करार ॾिनो आहे। फाइनेंशियल टाइम्स मूजिबि बदिलजंदड़ आलमी सियासत मिडल पावर्स लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विचीं ताक़तुनि जे सभ खां कामयाब मल्टी अलाइंज़र मां हिकु आहे। ट्रंप जे गैर रस्मी अंदाज़ सां बहितरीन हम आहंग जो एज़ाज़ पाकिस्तान जे फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल आसिम मुनीर खे मिलियो आहे। ख़बर मां असां शेयर कयूं। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर खे घण तरफ़े परॾी पॉलिसी जो माहिर करार ॾेई छॾियो आहे। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल आसिम मुनीर जे मुतासिर कंदड़ शख़्सियत जो एतिराफ़ कयो ऐं खेसि तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में असराइतो स्ट्रेटेजिक अॻवान करार ॾिनो आहे। फाइनेंशियल टाइम्स मूजिबि बदिलजंदड़ आलमी सियासत मिडल पावर लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विचीं ताक़तुनि जे सभ खां कामयाब मल्टी अलाइंज़र मां हिकु आहे। ट्रंप जी गैर रस्मी अंदाज़ सां बहितरीन हम आहंगी जो एज़ाज़ पाकिस्तान जे फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल आसिम मुनीर खे मिलियो आहे।